अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आहियां अनवर अली सोलंगी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। रिपोर्ट करे रहियो आहे मोरो खां सिटी रिपोर्टर आरिफ अली यूसुफज़ई, कैमरामैन जानी जुमानी सां। सैयद क़ाज़म अली शाह जो मोरो एजुकेशनल गाला प्रोग्राम बाबत मोरे वासिन नौजवाननि ऐं शहरनि लाइ पैगाम। मोरे शहर जे सियासी समाजी शख्सियत सैयद क़ाज़म अली शाह खे मोरो एजुकेशनल एंड कल्चर सोसाइटी तरफ़ां ईंदड़ महीने 13 ऐं 14 नवंबर ते थींदड़ मोरो एजुकेशनल गाला प्रोग्राम में शिरकत लाइ दावत पहुचाई वई। हिन चयो त मोरे शहर में ही ॿियों मोरो एजुकेशनल गाला प्रोग्राम राशिद मोराई हाई स्कूल मोरो टाउन मेन प्राइमरी में थी रहियो आहे, जंहिं लाइ सैयद मोहसिन अली शाह, राशिद मसूद अब्बासी ऐं संदन टीम खे जस आहे। ही तैलीमी इदारो मोरे जो क़दीमी दर्सगाह आहे। मोरो जा पुराणा नामियारा तैलीमी माहिर ऐं उस्ताद साईं सैयद जाफ़र अली शाह, साईं रुस्तम खान खमीसाणी, साईं मोहम्मद छुटल सुरियो, साईं फैज़ मोहम्मद सुमरो, साईं सैयद अली बख्शा, काज़ी नज़ीर अहमद, जिन तैलीम जे मैदान में वॾियूं ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। हिन कराची हैदराबाद में रहंदड़ मोरे वासिन मौजूद मोरे शहरनि खे पिणु हिन प्रोग्राम में शिरकत जी अपील कई त अचो त मोरे जे तैलीमी इदारनि ऐं दर्सगाहुनि जी मालिकी करियूं ऐं नौजवाननि में शऊर पैदा करण लाइ पंहिंजो किरदारु अदा करियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी।